मीनागंज में असां मौजूद आहियूं बोदारवाड़ा में 14 ॾींहं गुज़रण बावजूद भी जेको लॉकडाउन जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे पर हितां जे शहरनि जो जेको चवणु आहे बिल्कुलु जेको सेफ़ अमले तरफ़ां जेको 24 कलाकनि अंदरि जेको कलाक या 2 कलाक जो बिजली ॾिनी थी वञे उन हवाले सां हिन महिल असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे शहरनि सां त उनजो छा चवणु आहे। ईअं त मुसलसिल लॉकडाउन हले पियो 13 ॾींहं गुज़री चुका आहिनि मुसलसिल असां बिजली जी लोड शेडिंग खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं टोटल 24 कलाकनि मां एतिरी लाइट बनाए जो असां पंहिंजा सुकून जो आराम करे सघूं। बोदारवाड़ा में वॾी नाजाइज़ी हले बिजली जी ॾाढो परेशान आहियूं ॾींहं राति बिजली न आहे माण्हू हिकिड़ो घरनि में वेठा आहिनि कारोबार बंदि आहे ॿियो बिजली वारनि जी एतिरियूं नाजाइज़ियूं आहिनि जेके हाणे हद खां वधीक बर्दाश्त जो न आहिनि। हाणे असां इंतिज़ामिया खां इहा घुर कंदासीं त महिरबानी करे इन्हनि खे ज़िले बदर कयो वञे। इहे बोज़दारवाड़ा जा ई जेके रहायशी ॿ ॼणा ॿियो हिकिड़ो मीर अली बख्श टालपुरा हिकु गुलशन जेको आहे सुहाग आहे इन्हनि खे हितां ज़िले बदर कयो वञे असां तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। ईअं त बोज़दारवाड़ा में ॾिसो था पिया लाइट जो मसइलो लॻो पिया सॼो ॾींहुं लाइट कान्हे का असांजो मेडिसन ख़राब थी थी वञे फ्रिज में सामान रखूं था उहो ख़राब थो थी वञे सॼो ॾींहुं लाइट आहे कान बिजली हले कान थी टोटल सॼे ॾींहुं 2 कलाक थी हले राति जो हले थी या नथी हले इहो काई ख़बर न आहे को प्रॉब्लम न आहे माना काई मसइलो कोई बि ख़बर न आहे त कहिड़े टाइम अचे थी कहिड़े टाइम वञे थी 2 कलाक हले थी सॼे ॾींहं में लाइट आहे। असां आला अख़्तियारनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त इन एलिस महबूब जामड़े खे हटायो वञे ऐं जेको गुलशन साग आहे इन खे बि हटायो वञे या इन्हनि खे हिदायत कई वञे त हू जेको आहे शहर बोदारवाड़ा जी बिजली सुठे नमूने सां हले। तव्हां जेको आहे बोदारवाड़ा शहरनि जा जेका व्यूज़ ॿुधा उनजो चवणु आहे त बिल्कुलु जेको बिजली जेको आहे 24 कलाकनि में वधि में 2 या 3 कलाक हलाई थी वञे इन जे करे जेको लॉकडाउन जो जेको 14 ॾींहं आहे उन जे बावजूदि असां घरनि ताईं महदूद आहियूं पर जेको आहे लाइट न हुजण जे करे असां वॾी जेका आज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया जीअं मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे मच्छरनि जे आज़ार जे करे जेको केतिरियूं जेके बीमारियूं आहिनि उहे जनम वठनि पियूं वबाई बीमारियूं जे करे उन्हनि जे करे आज़ार असां तमामु घणो आहे। कैमरामैन वकील सां गॾु एम प्यार अवामी आवाज़ विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk